जेका अॼु ही हिकिड़ी कान नंढी गजाणी पाण में कई आहे, हे सिर्फ़ु उहे जेके ज़िमेदार आहिनि शहर जा उन्हनि खे घुरायोसीं त जीअं सुभाणे खां बाज़ाब्ता तौरु असां बि वर्क पंहिंजी जेको कमकार आहे उहो शुरू कयूं ऐं इंशा अल्लाह ताला अज़ीज़ दरगाह मशहूर शरीफ़ जी सॼी जमायत लारकणे में पीपल्स पार्टी सां भरपूर तरीक़े सां गॾु आहे ऐं इंशा अल्लाह ताला असां 100% पुरउमीद आहियूं त इंशा अल्लाह ताला अज़ीज़ असांजे PAC 11 ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जो कैंडिडेट जावेद अहमद सूबरो साहब 100% सोभ माणींदो इंशा अल्लाह ताला। छा था सम्झो साईं, हे जेको आहे सो पीपल्स पार्टीअ जे अॻुवाणनि ऐं कारकुननि जी गॾिजाणी आहे या सिर्फ़ु दरगाह आलिया मशहूरी शरीफ़ जी जमात जी गॾिजाणी आहे? ॾिसो त हे अॼोकी जेका असांजी मीटिंग आहे हे सिर्फ़ु दरगाह मशहूर शरीफ़ जी जमात जे बारे में आहे। हे सुभाणे असांजी हे कैंप आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जी, जेका सुभाणे हिन जो इंशा अल्लाह ताला जेको टाइम असांजा अॻुवान ॾींदा इलेक्शन जे हिसाब सां कैंपेन त पोइ मां साईं वॾनि खे ॾिसंदो हुउमि या असां पाड़े में हिकिड़ी बि जेका पोलिंग स्टेशन हूंदी हिकिड़ी ते वर्क हलंदी हुई, ॿिए ते न हलंदी हुई, पोइ उते असांजा वॾेरा भोतार उहो पंहिंजे जेको आहे सो पंहिंजो राज सम्झी उते सॼो कमु लठ सां हलाईंदा हुआ। पोइ मां हिकिड़ो उन ॾींहुं सोचियो त इंशा अल्लाह ताला अज़ीज़ अहिड़ो कमु कंदासीं जेके उहे असांजे इलाइक़े जा भोतार सरदार पाण खे असांखे पंहिंजो राज सम्झी जीअं असां साईं कयो आहे। अल्हम्दुलिल्लाह असांजो सियासी सफ़र एॾो कोन्हे, थोरो आहे, पर उन थोरे में बि हाणे उते अल्हम्दुलिल्लाह असां पंहिंजे कमु जमायत खां पंहिंजे पार्टी जे वर्क सां जेको बि आहे मुतमइन आहे, उनजो रिज़ल्ट इहो आहे त उते जेके हूंदी उहो तकलीफ़ कान्हे। गैस साईं ॾिनी दरगाह शरीफ़ ते ऐं उनखे तव्हांखे शमूलियत कराइणी आहे। मां तव्हांजो ज़ामिन वेठो आहियां, इंशा अल्लाह ताला अज़ीज़ मां तव्हांखे गारंटी सां चवां थो